चोलीअ जो मुंहिंजी चोलीअ जो रंग उॾाणो थो वञे। खिपरे मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरे में हिंदू बिरादरी रंगनि जे त्योहार होली जे मौक़े ते खिपरो जी बाज़ार में ख़रीदारी करे रहिया। होली जे मौक़े ते बाज़ारनि में रश ख़रीदारी जारी आहे। इन मौक़े ते हिंदू बिरादरी जे माण्हुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध पाकिस्तान में होली सुठी सुठी मल्हाऊं पिया, जहिड़ो ग़रीबो हाल आहे उन हिसाब सां, पर महांगाई मुल्क में अरूज ते आहे। मिड़े मिठाई मिठाई वठूं किलो ॾेढ, इहो खणी वञो, ॿेर वठणा आहिनि बसि, ॿियो हाणे छा वठूं होली जो है सबसे ज़्यादा चलने वाली वो है घेवर और है जलेबी। घेवर होली के त्यौहार के साथ साथ ये घेवर जो है ज़्यादा एक आइटम ऐसा है जो ज़्यादा डिमांड है इसकी। होली जे हिसाब सां हीअं असां त मतिलबु मिठाई जो त्योहार, मिठाई बि हलंदी आहे, घेवर बि हलंदा, अॻो पंहिंजे में अचणु वञणु हूंदो आहे त इंसान घेवर सुठो हलंदो आहे। असां वटि हिन सां मिठाई बि तव्हां मां ॾिसी वठो हिते त मिठाई जो रुझान बि सुठो आहे। महंगाई है, लोग बेचारे परेशान है, पैसे में हैं लोग, और ये कुछ पैसे मिले बेनज़ीर वाले या इमरान वाले, उसकी वजह से कुछ काम चला है बेचारों का मार्केट में, इनकी वजह त्यौहार अच्छा हो गया। क्लास नमूने सां गरीब माण्हू आवाम वठंदा, सुठे नमूना फर्स्ट क्लास ख़रीदारी थिए पई। जाम हले पियो, पीलो रंग गुलाल हर शइ जाम हले पई, ख़ुशि आहे माण्हू, गरीब माण्हू सही आहे। मज़ो कंदा होली जे महांगाई जे हिसाब सां तमामु महांगाई घणी आहे, ऐं अॼु रंग जो त्योहार आहे, ईद जो त्योहार आहे, ऐं ख़ुशियूं मल्हायूं पिया फर्स्ट क्लास नमूने सां, ऐं कारोबार वग़ैरह जेको आहे हींअर थोरो डाउन आहे। होली ख़ासि मज़ो न आहे महांगाई हिसाब सां। होली ख़ुशियुनि जो त्योहार आहे, असीं हिक ॿिए खे रंग हणी पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदा आहियूं। कैमरामैन रहमान उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।